दुआनि जा दर कॾहिं बि बंदि नाहिनि थींदा। पाण सभु इहो ॼाणूं था, पाण इहो बि ॼाणूं था त दुआऊं तक़दीर खे तब्दील करे छॾींदियूं आहिनि। पर वक़्त जो फीथो जॾहिं बि फिरंदो आहे तॾहिं मंज़िल जा मिज़ाज मटिजी वेंदा आहिनि। नशो कंहिं बि शइ जो हुजे, उहो माण्हू खे पंहिंजे मिदार मां कढे छॾींदो आहे। हुस्न ऐं इश्क जा नशा त ज़िंदगी खे ठाहे छॾींदा आहिनि, पर दाब दबदबे, धन दौलत ऐं इक़्तिदार जा नशा त इंसाननि खे बि वहशी बणाए छॾींदा आहिनि। ऐं पोइ डिघीअ विथी पुॼाणा अखि तॾहिं खुलंदी आहे जॾहिं ज़वाल शुरू थी चुको हूंदो आहे। हिन भेरे पाकिस्तानी हुकूमत सां बि कुझु ईअं ई थियो आहे। इमरान ख़ान जे इक़्तिदार जी ॿेड़ी विच सीर में फाथी आहे, तॾहिं हुन समूरा हरबा हलाइण शुरू कया आहिनि ऐं हुन दुआउनि जो दर बि छलियो आहे। ॿ ॾींहं अॻु हलीमा आदिल शेख जी अॻुवाणी में तहरीक इंसाफ़ जो वफ़द मौलाना तारिक जमील सां मुलाक़ात करे दुआ जी अपील कई। हाणे ॾिसणो इहो आहे त छा दुआऊं हिन मुश्किल मां इमरान ख़ान खे कढी सघंदियूं।